अस्सलाम वालेकुम। धरती न्यूज़ गॾु मां फौज़िया एजाज़। सभ खां पहिरियां हेडलाइन। सॼे मुल्क में बरसातूं, थधि में वाध, रोड रस्ता पाणी हेठि अची विया। कराची समेत सिंध जे अक्सर शहरनि में थधि में इज़ाफ़ो, मौसलात ऐं बिजली जे निज़ाम दरहम बरहम। ज़िंदगी मफ़लूज थी वई, केतिरनि ख़ानगी स्कूलनि मोकलूं करे छॾियूं। बलोचिस्तान में बरसातुनि सबबि हेठियां वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया। कोयटा, सोप, सिब्बी, कोयलू ऐं ॿियनि शहरनि में बर्फ़बारी। पंजाब जा अक्सर इलाइक़ा बि बरसातुनि सबबि मुतासिर। नेपरा कराची जे वापारीदारनि लाइ बिजली ₹1.07 फी यूनिट महांगो करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। बिजली अक्टूबर जे फ्यूल एडजस्टमेंट जे मद में महांगी कई वई। वापारीदारनि खां इज़ाफ़ो जनवरी जे बिलनि में ओगाड़ियो वेंदो। बिजली जी क़ीमत में वाध लाइफ लाइन वारनि वापारीदारनि ते न थींदो। और मेरे साथियों, मैं तुम्हें गवाह देता हूँ, मैं तुम्हें अल्लाह ताला के हाजिर नाज़िर करके गवाह देता हूँ कि मुझे इक़्तिदार का हवस नहीं था। मैंने इक़्तिदार की कुर्सी को पहले ठोक के ताशकंद के बाहर फेंक के रखा था। ये कौम दुनिया का लोहा बनेगी। कबूल है आपको? इस कौम को दुनिया का लोहा बना के करेगी। तो खिदमत करोगे, मेहनत करोगे, लड़ोगे, मरोगे, जबरदस्त करोगे, ईमान से करोगे, खुदा की कसम करोगे। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो 94 जन्म ॾिहाड़ो अॼु मल्हायो पियो वञे। पीपीए पारां तक़रीबूं कोठाए शहीद भुट्टो जी जिदोजहद ते खेसि भेटा पेश कई वेंदी। सूबे जे समूरनि ज़िले हेडक्वार्टर्स में सालगिरह मल्हाइण जो ऐलान। पीपीए जो सुप्रीम कोर्ट खां भुट्टो रेफरेंस केस जो फ़ैसिलो ॿुधाइण जो मुतालिबो। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी पारां क़ाइद अवाम खे ख़राज तहसीन पेश। संदसि चवण आहे त शहीद भुट्टो पारां बुलंद कयल झंडे खे सदाईं ऊचो रखियो वेंदो। शहीद भुट्टो 1971 जी जंग में तबाह थियल मुल्क खे ॿीहर तामीर कयो। शहीद भुट्टो मुल्क खे आइन ॾियण सां गॾोगॾु एटमी ताक़त पिणु बणायो। जीए भुट्टो उहो नारो आहे जंहिंखां आमिर तोड़े अवाम दुश्मन कुवतूं डिॼनि थियूं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जारी कयल पैगाम में चयो आहे त शहीद भुट्टो अवाम दोस्त नज़रियाती पार्टी जो बुनियाद विधो। क़ाइदे अवाम खां पोइ सभ खां वधीक क़ुर्बानी ॾींदड़ सियासतदान शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो आहे। पाकिस्तान में कोरोना विघे वधीक 5 मरीज़ हयाती विञाई वेठा। एनसीओसी पारां वधीक 898 नवनि केसनि जी तस्दीक। कोरोना जे हाकारी केसनि जी शरह 1.8% रही। सॼे मुल्क में हिन वक़्तु 652 मरीज़नि जी हयाती गिणतीअ जोगी। सॼी दुनिया में 24 कलाकनि दौरान कोरोना विघे वधीक 3537 माण्हू हयाती विञाई वेठा। कोरोना जा वधीक 10,41,937 केस रिपोर्ट। पोतियुनि जो अघु 54,69,475 थी वियो। रूस में कोरोना विघे वधीक 834 माण्हू फोत, 15,903 केस रिपोर्ट। जर्मनी में कोरोना सबबि वधीक 379 माण्हू फोत, 43,890 केस ज़ाहिर। फ्रांस में कोरोना विघे वधीक 279 मरीज़ फोत, 2,71,000 केस रिपोर्ट थिया। इटली में कोरोना सबबि वधीक 222 माण्हू फोत, 1,70,844 केस ज़ाहिर। अमेरिका में कोरोना विघे वधीक 214 माण्हू फोत, 34,709 केस रिपोर्ट। ऐं तुर्की में कोरोना विघे वधीक 137 माण्हू फोत ऐं 54,724 केस रिपोर्ट थिया।
ऐं दादूअ में माल जे वाड़ जी भित किरण सबब हिक ई घर जा 3 भाती दॿिजी फोत। शहर जे फरहान कॉलोनी में घर जी भित किरण सबब 3 ॼणा नूर मोहम्मद, मंसूर ऐं 8 वरियनि जो नीगर मुबीन सोलंगी दॿिजी विया। शहरी ने पुलिस मलबो हटाए 3 फोतियुनि जा मण कढी अस्पताल मुंतकिल करे छॾिया। अफ़सोसनाक वाक़िए ते शहर में सोग जहिड़ी सूरत हाल ऐं फोतियुनि जे घर में कोहराम अची वियो।